जय झूलेलाल। झूलेलाल जी कथा हिन किताब में इंग्लिश में कथा ॾिनल आहे ऐं उन जो साइंटिफिक एक्सप्लेनेशन भी आहे। त कथा असां ॿुधीसीं, मिर्ग शाह शाही फरमान कढियो आहे भई तव्हां हिंदू कन्वर्ट थी वञो, न त मां तव्हांखे मारे छॾींदुसि। पोइ मुखीअ वटि विया आहिनि, मुखी शांत आहे, मुखी उन्हनि खे दरिया ते वठी वियो आहे, छाकाणि दरिया असांजी उन टाइम ते इष्ट देवता हुई, वरुण देवता या दरिया, साॻी ॻाल्हि आहे। पोइ 40 ॾींहं उपासना कई अथऊं, पोइ आकाशवाणी थी आहे ऐं आकाशवाणीअ जे मुताबिक़ चेटीचंड जे पवित्र ॾींहं ते झूलेलाल जो जनमु थियो आहे, जेको वॾी धूमधाम सां सिंधियुनि मल्हायो हुयो। तंहिंखां पोइ हीअ न्यूज़ मिर्ग शाह खे थी मिले। मिर्ग शाह पंहिंजो माण्हू हिकु अहिरियो, उन पंहिंजो मंत्री मोकिले थो, चए थो वञ ॿार खे ॾिसी अच। ऐं हीअ मंत्री ॿार जो कमु तमामु करण वास्ते हिकु गुल थो खणे, गुल में ज़हर मिलाए करे ॿार खे प्रेज़ेंट थो करे, पर उहो ॿार गुल खे लत हणी फिटी थो करे। एसि ताईं असां हीअ कथा पूरी कई आहे, नंढे नंढे एपिसोड्स में उनजो मतिलबु सम्झो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखो, जेके बि अवतार पुरुष ईंदा आहिनि उहे हिन असां वांगुरु लेक्चर न ॾींदा आहिनि, उहे कंहिंखे गीता न ॿुधाईंदा आहिनि। ॾिसो, कृष्ण भॻवानु ख़ाली 2 दफ़ा गीता ॿुधाई, हिकु अर्जुन खे ॿुधाई अथऊं ऐं हिकिड़ी उद्धव खे ॿुधाई अथई, ॿिए कंहिंखे लेक्चर न ॾिनई, पर पंहिंजे लीलाउनि जे माध्यम सां सॼी दुनिया खे एक्सप्लेनेशन ॾिनो अथई, जेका अॼु बि असां पालन कयूं था। पर असां छा था कयूं, हिन जे मथां जेका कवरिंग आहे लीलाउनि जी, उहा खणूं था, पर उन में जेको संदेश आहे असांजे लाइ, जेको ज्ञान आहे, जेका फिलॉसॉफी आहे, उहा छॾे था ॾियूं। पर इन करे असांजा ॿार इन्हनि ॻाल्हियुनि खे मञनि कोन था। तव्हां मुंगेरा वठी आयो, छिलण जो कमु था कयो, हाणे छा कबो आहे, जेका खल हूंदी आहे उहा लाहे फिटी कबी आहे ऐं मुंगेरा रखबा आहिनि, पर असां उल्टो था कयूं, असां छिलियूं था, खलूं रखूं था ऐं मुंगेरा फिटी था कयूं। तीअं असां लीलाऊं, हाणे चीर हरण लीला, कोई ॿार पुछे तव्हां खां भई कृष्ण भॻवानु गोपियुनि जा कपिड़ा छो लिकाया, पोइ तव्हां वटि कहिड़ो एक्सप्लेनेशन आहे? छाकाणि असां स्टोरी ख़बर आहे, ई रिचुअल्स ख़बर आहिनि, फेस्टिवल्स ख़बर आहिनि, पर इन में मतिलबु छा आहे, इन में संदेश कहिड़ो आहे, वॉट इज़ द लेसन, वॉट इज़ द मोरल ऑफ द स्टोरी, उहो असां विसरी था वञूं। त दिस इज़ रिवाइवल, जेको हुननि 1100 साल पहिरियों कमु कयो, असां वापसि उहो ई था कयूं। वी आर जस्ट डीकोडिंग द स्टोरी, असां इन खे नए नज़रिए सां था ॾिसूं। त हाणे नेक्स्ट जेको एपिसोड आहे, इहो अहिरियो हाणे जॾहिं झूलेलाल उनखे गुल खे उॾाए छॾियो आहे त कंफ्यूज़ थी वियो आहे, मोह में फासी पियो आहे। पोइ ॿारु ग़ाइबु थी वियो, पींघो बि ग़ाइबु थी वियो अथऊं। पोइ हुते हिकिड़ो ॿुढो इंसानु ॾिठईं, जंहिंजी अछी ॾाढ़ी हुई। पोइ वरी ॾिठईं त हिकिड़ो माण्हू अछी ॾाढ़ीअ वारो घोड़े ते थो अचे, उन हिकु हथ में झंडो आहे ऐं हिकु हथ में तलवार आहे। उहो ई झूलेलाल ॿारु आहे, उहो ई झूलेलाल ॿुढो आहे, उहो ई झूलेलाल घोड़े ते आहे। अञा ताईं झूलेलाल जो छठी कोन थी आहे। पर हीउ जेको अवतार पुरुष आहे, इन जो दर्शन अहिरियो इन हिसाब सां थो करे। हाणे पहिरियों ॾिसे थो हिकु नंढो ॿारु जेको हाणे ॼाओ आहे, ऐं उते जो उते जेको ॿुढो जंहिंजी उमिरि ख़तम थी वई आहे। हाणे हीउ चमत्कार झूलेलाल छो कयो हूंदो, हीअ लीला छो कई हूंदी, इहो असांखे सवाल पुछणो आहे। यदि असां इहो सवाल न पुछंदासीं त असांखे जवाब बि कोन मिलंदो, ऐं जवाब जॾहिं मिलंदो त हिन आखाणीअ जो मज़ो असांखे ईंदो। पोइ असां
छाती खोले करे ॿुधाए सघंदासीं पंहिंजे ईष्ट जे बारे में। कोई बि ॿार, यंगस्टर्स, नौजवान असां खां सुवाल पुछंदा, असां तयारु वेठा आहियूं। अॼु ॿार माउ पीउ खां सुवाल था कनि धर्म जे बारे में या पंहिंजे ईष्ट जे बारे में या पंहिंजी रिचुअल्स जे। माउ पीउ वटि कोई जवाबु कोन्हे। श्राद्ध छो था कयो? न, असांखे वॾनि चयो आहे कयो कयो। ब्लाइंड फॉलोइंग। केरु कंदो? हाणे जेके फॉरेन में रहनि था उहे कनि था, विसारे छॾियो अथऊं। चवनि था दिस इज़ अनसाइंटिफिक, मीनिंगलेस। पर सच्चाई उल्टी अथव। दिस इज़ मीनिंगफुल, बाक़ी सभु मीनिंगलेस आहे। But because we have not understood, because we have not investigated the reality, we are confused. हाणे हिकु ॿार, हिकु ॿुढो, इन विच में असांजो जीवन आहे। ॿार पैदा थींदो, पोइ हलंदो, पोइ चलंदो, पोइ डुकंदो, पोइ स्कूल वेंदो, पोइ पढ़ाई कंदो, पोइ नौजवान थींदो, शादी कंदो, ॿार थींदसि, संसार कंदो, परिवार कंदो, ॿुढो थी वेंदो, ख़तमु। लाइफ इज़ ओवर। जेके ॿार आहिनि उन्हनि खे लॻंदो आहे अरे असां वटि त जाम टाइम पियो आहे, पोइ कंदासीं। पर जेको ॿुढो आहे उहो सोचे थो मां सॼी ज़िंदगी पंहिंजी कीअं गुज़ारी। What is the balance sheet of my life? लेखो जोखो छा आहे? असां अगरि क्रेडिट बैलेंस, डेबिट बैलेंस लिखूं त डेबिट ई डेबिट आहे, क्रेडिट कुझु आहे ई कोन। ऐं इहो ई अहिड़ीअ खे सवाल पैदा थियो आहे जॾहिं ही चमत्कार ॾिठो अथई, अरे मां उमिरि भर कयो छा आहे? फ्रॉम वूम टू टूम, ही असांजी जर्नी आहे। ऐं जंहिंजी उमिरि थी वई आहे उनखां पुछो तव्हां घणा साल जी उमिरि आहे? 60 साल जी उमिरि। 60 साल कीअं विया? त अरे ख़बर ई न पई, ईअं थो लॻे कल्ह त पैदा थियासीं, अॼु 60 साल जी बि थी वई। तीअं ई अञा 20 साल निकिरी वेंदा, ख़तमु। पोइ छा? कुझु हिसाबु आहे असां वटि? असां कहिड़ा एसेट्स खणी आयासीं? असांजी कमाई छा आहे? असांजी लाइबिलिटीज़ छा आहे? असांखे मुक्ति छो न मिली आहे? असां वटि हिसाब ई न आहे। शंकराचार्य चए थो बालस्थावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणीसक्त, वृद्धस्तावत चिंतासक्त, परमे ब्रह्मणि कोपि न सक्त। असां बचपन में खेॾण में थो हली वञे, जवानी कामनाउनि जे पुठियां थो माण्हू डुक पाए, ऐं ॿुढापे में अची चिंता थो करे। इहे टई कम करण वास्ते असां कोन आयासीं, असां कुझु ॿियो करण वास्ते आयासीं। उहा असांजी यादगिरी आहे ई कोन। ज़िंदगी ख़तमु। यदि असांखे ख़बर पए असांजो कमु कहिड़ो आहे, बचपन में ख़बर पए त असांखे ॿुढापे में चिंता थिए ई कोन। जंहिंखे ज्ञान हूंदो आहे, भले उमिरि केतिरी बि थी वञे, 80, 90, 100 साल मस्तु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, एज़ इफ दे आर चिल्ड्रन। पोइ असां चिंताउनि में पंहिंजो जीवन बर्बाद कयूं कि न मौज सां रहूं? दिस इज़ द चॉइस। असांखे 100 साल जी उमिरि मिली, हिकु साल में 365 ॾींहं आहिनि, हिकु ॾींहं में 24 कलाक आहिनि। ही असांजो आहे क्रेडिट बैलेंस। ऐं इहो वक़्तु असां कीअं था गुज़ारियूं? ही आहे असांजो डेबिट। यदि असां प्रोडक्टिव आहियूं, यदि असां हुन परमात्मा जे विटनेस में उनखे साक्षी करे पंहिंजो जीवन था गुज़ारियूं त असां सक्सेसफुल आहियूं, असां कामयाबु आहियूं। जॾहिं असांजो क्रेडिट बैलेंस डेबिट खां वधी वेंदो, वी हैव बैलेंस सरप्लस, देन असांजा रेशियोस परफेक्ट ईंदा। ॾिसो, तव्हांखे कमु ॾिनो ऑफिस में, वञो हितां अमरीका, हिकु ॾींहुं 2 ॾींहं जो कमु थी, हीउ कमु करे 2 ॾींहं तूं स्पेयर रख, घुमी फिरी वापसि अचु।
तव्हां वियो, घुमण फिरण मिलंदो, 2 ॾींहं आहिनि असां वटि, पोइ पहिरियों घुमी था वठूं। ठीकु आहे, घुमण निकितो, हिकिड़ो ॾींहुं थी वियो, ॿियो, अरे अञा थोरो वञा, अञा थोरो, अञा अधु ॾींहुं तव्हां घुमी फिरी आयो, पोइ तव्हांखे यादि आई न मुंहिंजो कमु बाक़ी आहे। पोइ कमु करणु वियो, कोई डिफिकल्टी अची वई, कोई मुसीबत अची वई, कमु थियो ई न, पर तव्हांजी रिटर्न टिकट त पकी आहे। असां मां हिक जी रिटर्न टिकट पकी आहे। पोइ हाणे छा कंदव? हाणे तव्हां रोईंदव, हाणे तव्हां दुखनि मां वेंदव, हाणे तव्हां तकलीफ़ुनि मां वेंदव, हाणे छा कंदव? टाइम हुयो त असां मौज कईसीं, हाणे टाइम कोन्हे, हाणे छा कयूं? चिंता, चिंता में पंहिंखे पाण खे सारे छॾियो। पोइ बीपी थी वेंदो, पोइ शुगर थी वेंदी, पोइ गाउट थी वेंदो, पोइ कैंसर थी वेंदो, अलाए घणियूं बीमारियूं आहिनि, चिंताऊं पैदा थियनि। पर असां वञण सां पहिरियों कमु ख़तमु। फर्स्ट डे अगरि डिफिकल्टी आहे, सेकंड डे अञा डिफिकल्टी आहे, थर्ड डे पहिरियों कमु ख़तमु करिणो आहे। कमु ख़तमु मतिलबु तव्हांखे मुक्ति मिली वई। मुक्ति माना छा? जंहिं कम वास्ते असां आयासीं उहो कमु ख़तमु कयूं, थी वई मुक्ति। कमु ख़तमु, यू आर फ्री। मुक्ति काई आसमान मां न ईंदी, मुक्ति काई माई कोन्हे जो तव्हां सां अची वेही रहंदी, मुक्ति कोई ईअं शइ न आहे जो तव्हांखे मिली वेंदी। मुक्ति हिते आहे, तव्हां हाणे बंधन में आहियो, तव्हां हाणे फ्री आहियो। इट डिपेंड्स अपॉन यू। गुरु ऐं ग्रंथ ख़ाली दिशा ॾींदा आहिनि, ॿियो सभु इंसान खे पंहिंजो पाण करिणो पवंदो आहे। यदि असांखे बचपन में ई कोई ॿुधाया भई ही तुंहिंजो मक़सदु थी, ही कमु तोखे करिणो थी, ही तूं कर, पोइ ॿियो जेको बि आहे उहो कर। ऐं इनडायरेक्टली असांखे ॿुधाईंदा बि आहिनि। ॾिसो, असां में जणिया पाईंदा आहिनि। जॾहिं ॿारु 6 साल जो थी वेंदो आहे, सवाल पुछंदो आहे, माना हिन जो दिमाग़ु हाणे खुले थो। जॾहिं दिमाग़ु खुले थो त उन वक़्तु उनखे सिख्या ॾिबी आहे, उनखां पहिरियों बि न ऐं उनखां पोइ बि न। बुढ़ापे में केरु सिखंदो? असां जेको उदान शक्ति आहे, एब्सॉर्प्शन पावर आहे, उहा ख़तमु थी वञे उमिरि सां गॾु। पर बचपन में कोई ॿुधाए भई ही तुंहिंजो मक़सदु थी, ही तूं कर, पोइ जेको बि कर, देन यू आर फ्री। फ्री इंसान जेको बि करे वाह वाह। ऑफिस वञे, घुमण वञे, जेको बि करे, एब्सोल्युटली नो प्रॉब्लम। पर जेको अञा मुक्त न थियो आहे, बंधन में आहे, उनखे पहिरियों पाण खे छॾाइणो आहे। जेके बि पंहिंजा ऑब्लिगेशन्स आहिनि ख़तमु करणा आहिनि। त हिन अहीरीअ खे ॾिसो, सॼो पिक्चर नज़र आयो, इन करे हू कंफ्यूज़ थी वियो। हाणे ॿार थो ॾिसे, हाणे ॿुढो थो ॾिसे, हाणे द बिगिनिंग ऑफ द लाइफ, द एंड ऑफ द लाइफ। यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदम श्रुतस्य। उन टाइम ते इंसान इंटेलेक्ट गेट्स परप्लेक्स्ड। ईअं थी वेंदो आहे, छा कयां छा न कयां। हिकदमि सां तव्हांखे रियलाइज़ थियो, अरे बाप रे, मां त जेको करणु आयुसि उहो कयो ई न आहे, हाणे छा कयां? टाइम निकिरी वियो, हाणे छा कयां? त अहीरीअ जी इहा हालत थी आहे। अरे बाप रे, एॾी उमिरि मां विञाए बि छॾी, ऐं अवतार मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, ऐं हिन जो फ़ाइदो मां न वठां त माना जेका बाक़ी आहे ज़िंदगी उहा बि अजाई वेंदी। त हीउ अहीरियो उते जो उते ई सोचे करे पहिरियों कंफ्यूज़ थी वियो, पोइ सोचणु लॻो, पोइ उते जो उते झूलेलाल जो शागिर्दु थी वियो। अञा ताईं झूलेलाल नालो कोन्हे, उते जो उते उन अवतार पुरुष जो शागिर्दु थी वियो। ॾिसो कीअं परिवर्तन थो अची वञे ज़िंदगीअ में। असां चवंदा आहियूं दुख था अचनि, दर्द था अचनि, हीअ असांजा दरअसल दोस्त आहिनि, असांखे यादि था ॾियारनि भई तूं कुझु विसरी वियो आहे,
तूं कुझु विसरी वियो आहे, यादि कर छाजे वास्ते आहे। दुख इहे ई न ईंदा आहिनि, दे आर प्लान्ड एक्टिविटी। ही असांजा ई कर्म आहिनि ॿिए रूप में। So here is a newborn, here is an old person. He is just beginning the life, he is about to end life. And in between all of us are located. हाणे असां छा कयूं? अहिरियो उते जो उते पंहिंजो मिर्गशाह जहिड़े दुष्ट बादशाह जो मंत्री हुयो। हाणे छा कयो अथई? हाणे झूलेलाल जो शागिर्द थी वियो। ॾिसो केॾो वॾो परिवर्तन आहे ज़िंदगीअ में। असां भले केतिरियूं ई बुरायूं कयूं आहिनि, असां केतिरा बि पाप कया आहिनि, हाणे हिकु दिशा में था वञूं, बसि मटाए छॾियो। दिशा तव्हांखे मटाइणी आहे, बाक़ी तव्हां हलंदव अॻिते। पोइ धीरे हलो, फास्ट हलो, उहो कोई इम्पोर्टेंट न आहे। अॼु संसार में फाथा पिया आहियूं, सुभाणे परमात्मा जो नालो चालू कयूं, पोइ उहो वीचार पियो हले, पंहिंजा कम बि हलनि। ईअं न आहे त कमु सभु छॾे ॾियणो आहे। माण्हू ग़लति सोचींदा आहिनि, भई आध्यात्मिक राह ते वञिणो आहे माना असांखे रिनाउंस करिणो आहे, संन्यास वठिणो आहे। इहे सभु ग़लति धारणाऊं अथव। कामानाम कर्मणाम न्यासम, काम जो नाश करिणो आहे, कर्म जो न। ही ग़लति फहमी आहे। सन्यासी माना असां कर्म ई न कंदासीं, वेठे खाईंदासीं, ॿियो कमाए असां खाऊं। इहो कहिड़ो सन्यास थी वियो? त सॼो संसार जीअं आहे तीअं हले, पर हुन जी यादगिरीअ में। जॾहिं इंसानु हुन जी यादगिरीअ में हूंदो, बुरा कर्म कंदो ई कोन। जॾहिं हुन जी यादगिरी विसरी थी वञे त असां ग़लति कमु था कयूं। असांजो हर निर्णय सही वञे, एवरी डिसीजन दैट वी मेक इज परफेक्ट, एंड दिस इज पॉसिबल। ही इन करे हिन खे शास्त्र चवंदा अथव। दीज आर स्क्रिप्चर्स, दीज आर साइंटिफिक बुक्स। तव्हां चवंदो पुराणी कथाऊं था असांखे था ॿुधायो, के चवंदा आहिनि ही पुराणी कथाउनि जो अॼु कहिड़ो रिलीवेंस आहे। दीज आर इटर्नल। अॼु खां लख साल पहिरियों बि इन जी वैल्यू ओतिरी हुई जेतिरी अॼु आहे, ऐं इन खां लख साल पोइ बि जेसि ताईं इंसानु आहे इन जी वैल्यू ओतिरी ई रहंदी। दे डोंट चेंज। इटर्नल वैल्यूज़ डू नॉट चेंज। अॼु बि तव्हां वात सां था खाओ, पहिरियों बि वात सां खाईंदा हुयो, अॻिते बि वात सां खाईंदव। इन में कोई चेंज थींदो? साइंटिफिक डेवलपमेंट आहे, नली लॻायो, हाणे हिते टुंगू कयो, सिधो खाधो अंदरि वेंदो। ईअं न थींदो। खाईंदो इंसानु वात सां ई। इंसान जो मन उहो ई आहे जेको पहिरियों हुयो। ग़लति फहमीअ जो शिकार हो, पहिरियों बि हुयो, अॼु बि आहे, सुभाणे बि रहंदो। पर हिकु दफ़ा दिशा मटिजी वई त इहो ई मन असांजी मुक्तीअ जो साधन थी वेंदो। त इहो अहिरीअ खे असरु थियो आहे। जॾहिं हिन चमत्कार ॾिठो अथई त इन ते असरु थी वियो। असां चमत्कार ॾिसूं था, असां ॿुधूं था, पर हिन कन खां अंदरि, हिन कन खां ॿाहिरि। हुन ते सोचूं नथा। हुन सोचियो। देयर इज अ ग्रेट लेसन। अगरि हू चेंज थी थो सघे, क्रुकेडनेस इन मैन, अहिरियो माना जेको ग़लति इंसानु आहे, जंहिंमें घमंड आहे, जंहिंमें पाप भरिया पिया आहिनि, अहिड़ो इंसानु, पर हाणे मटिजी वियो। हिकु चमत्कार ॾिठई, मटिजी वियो। भई अरे हिन मां ज़हर जो गुलाब खणी आयोमांसि, गुलाब जो गुल ॾिसी करे कोई बि चवंदो मूंखे ॾे। कोई बि चवंदो। कोई चवंदो लत हणेसि, फिटी करेसि, कोई चवंदो। पर हिन खे ख़बर हुई ही निगेटिविटीज़ जेके आहिनि हिन जीवन मां, संसार ठहियल ई आहे। असांजो मन संसार सां जुड़ियल आहे। दिस इज़ ऑटोमेटिक। ग़लति वीचार असांजे मन में कोई महिनत न आहे, हुन जे लाइ पंहिंजो पाण ईंदा। मूंखे मुफ़्त में मिले, इन करे उहो बोर्ड लॻाईंदा आहिनि, फ्री, डिस्काउंट। जीअं माण्हू अचनि,
ये असांजो नेचर आहे, मन जो नेचर आहे। इन करे हू फ़ाइदो था वठनि। ॾिसो दवाऊं जेके असांखे दवाऊं खाइण न खपनि उहे बि था खाऊं असां, जस्ट बाय एडवर्टाइज़मेंट। उहो चवनि था तव्हां खाओ, तव्हांखे कुझु न थींदो। अब कुझु नथो थिए, हाणे कुझु नथो थिए, अॻिते दे डोंट केयर। उन्हनि खे पैसो मिलियो, उन्हनि जो कमु थी वियो। तव्हां महिनत कयो, पैसो असांखे ॾियो। दिस इज़ द कमर्शियल। सॼी एडवर्टाइज़मेंट इन ते अथव। असांजी दवा खाओ, यू विल बी हैप्पी। असां खां फ्लैट वठो, यू विल बी हैप्पी। असां खां सोफ़ा वठो, यू विल बी हैप्पी। असांजी ड्रेस पायो, यू विल बी हैप्पी। अच्छा, सभु करे इंसान थकिजी थो पए, उहो हैप्पीनेस मिले ई नथो। हिकु दफ़ो हीअ कोशिशि करे ॾिसो, हिन में थोरी तकलीफ़ आहे, पाथ इज़ लिटिल डिफिकल्ट, पर ट्राई न कंदासीं त पोइ असांखे सच्चाई ख़बर बि कोन पवंदी। देन वी आर कॉट अप विथ माया। त अहिड़ीअ जहिड़ो इंसान उते जो उते मटिजी वियो। हाणे छा थियो अथसि, उनखे अकुल अची वियो। इनखे चवंदा आहिनि अकुल, विज़डम। ही विज़डम डेवलप करण वास्ते असांखे महिनत करणी पवंदी आहे। ऐं हिकु वाइज़ इंसान हूंदो न, हिकु, जस्ट वन इन नेशन, नेशन कैन चेंज फॉर बेटर। हिकु, ऐं हिकु बि न हूंदो त तव्हां ॾिसो वॾा वॾा केॾा राजा हुया, केॾो उन्हनि जो विस्तार हुयो, केतिरा देश 100 साल पहिरियों नंबर 2 इकोनॉमी, अॼु लास्ट जी नंबर 2 इकोनॉमी। केॾो परिवर्तन थी वियो। जापान, जर्मनी कंप्लीटली डिवास्टेटेड। अॼु ॾिसो किथे आहिनि। ॾिसो चाइना 30 इयर्स महिनत कई अथऊं, किथे जो किथे पहुची विया। असां बि पहुचंदासीं, पर थोरी महिनत असांखे बि करणी पवंदी। अहिड़ीअ खे इहो दिमाग़ु खुली वियो, अकुल अची वियुसि, सही राह ते निकिरी वियो। हाणे हिन राह ते छा ॾिठो अथई त झूलेलाल घोड़े ते सवार, हिकु हथ में झंडो अथसि, हिकु हथ में तलवार। तव्हां सोचो हाणे इहो पिक्चर छाजे वास्ते ठाही अथऊं। असां इहो पिक्चर बि लॻाईंदा आहियूं घर में, घोड़े वारो घोड़े वारो तव्हां चवंदा आहियो न। हीउ घोड़े वारो आहे केरु, ऐं घोड़े वारो छो, हीउ त पले वारो आहे। हाणे घोड़े वारो कीअं थी वियो, हीउ सोचणो पवंदो। ऐं तलवार छो खणी आयो। झूलेलाल कंहिंखे हिकु ग़लति वर्ड बि न चयो आहे सॼी लाइफ में, पोइ तलवार छो खणी आयो। थिंक। ब्लाइंड एक्सेप्टेंस विल लीड यू नोवेयर। यू हैव टू थिंक। ये भाई छा आहे एपिसोड में, कुझु मुंहिंजे कम वास्ते आहे, आई विल रिस्पेक्ट इट। मुंहिंजे कम वास्ते न आहे, रिडिक्यूलस। त दिस इज हाउ यू गेन द विज़डम। घोड़ो छा थींदो आहे, जंहिं ते असां सवारी कंदा आहियूं। घोड़ो असांखे हिकु जॻह तां ॿिए जॻह ताईं वठी वेंदो आहे। अॼु 400-500 साल पहिरियों हितां पूने मां दिल्लीअ ताईं वेंदा हुया ऐं वापसि बि ईंदा हुया घोड़े ते सवारी करे। उन टाइम ते प्लेन्स कोन हुया, कार्स कोन हुयूं, रोड्स कोन हुया, पर घोड़े ते सवारी कंदा हुया ऐं घोड़ो उन्हनि खे वठी वेंदो हुयो। इट इज स्विफ्ट एनिमल। हाणे असां छा ते था सवारी कयूं, असांखे केरु थो वठी वञे, हलो मार्केट में, हलो मॉल में, हलो हिकु शर्ट वठी अचूं, हलो हिकिड़ी ड्रेस वठी अचूं। ही सभु असांजे मन में जेके कामनाऊं आहिनि उहे असांखे वठी थियूं हलनि। हल हिन पासे, हल हुन पासे। वेहण न ॾींदियूं तव्हांखे, तव्हांजूं कामनाऊं वेहण न ॾींदियूं। 5 मिंट वेठो, मोबाइल खणी अच, हल लॻाए हिनखे फ़ोन, कलाक हली वियो। लॻाए हुनखे फ़ोन, कलाक हली वियो। सॼो ॾींहुं 8 कलाक फ़ोन में।
अच्छा तव्हां फ़ोन ते कुझु कमु कयो, 8 कलाक तव्हां फ़ोन ते विञाया आहिनि या ॾिना आहिनि फ़ोन जे वास्ते, मोबाइल वास्ते, हिन में प्रोडक्टिव छा आहे? छा जो प्रोडक्टिव, छा जो असां टाइम पास था कयूं? असां टाइम पास करण वास्ते आयासीं? सोचियो त ही असां जूं कामनाऊं असांखे विहण ई नथियूं ॾियनि। सुबुह जो फ़ोन कंदा, वरी मंझंदि जो फ़ोन, वरी शाम जो फ़ोन, वरी विच में कुझु पुछण वास्ते फ़ोन, एॾियूं फ़ोनियूं। हे एतिरो त प्राइम मिनिस्टर बि न कंदो आहे। पर असांजो मन असांखे विहण ॾिए त। अॼु असां जूं कामनाऊं असां ते सवार आहिनि, पुश थियूं कनि, हल 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 हल। ऐं झूलेलाल घोड़े ते सवार आहे, मतिलबु उन जे काबूअ में आहे। घोड़ो असांजी कामनाउनि जो सिंबल आहे। जीअं घोड़ो असांखे वठी वेंदो आहे फ्रॉम ए टू बी, तीअं असां जूं कामनाऊं असांखे पुश कंदियूं आहिनि फ्रॉम ए टू बी। The घोड़ो is a symbol. Instead of horse riding on you, you ride on horse. कामनाऊं तव्हांखे हलाइनि, तव्हां कामनाउनि खे हलायो। कामना थी वई, हलो आइसक्रीम खाऊं, तव्हां पहिरियों सोचो मुंहिंजी तबियत ठीकु न आहे, मां कीअं आइसक्रीम खावां? थोरो सोचे करे इंसान डिसीजन खणे, कदम खणे, then you are riding on your mind. Otherwise, mind is riding on you. Same symbolism, गणपति जो कुओं, same symbolism. वो भी कामनाउनि जो ही सिंबल आहे। घोड़ो भी कामनाउनि जो सिंबल आहे। ऐं because he is riding on horse, he is victorious in life. जेको झंडो आहे न, इहो विक्ट्री, मतिलबु जीत हासिल कई अथई। बसि इहो हिकिड़ो ई मक़सदु आहे असांजो ज़िंदगीअ में, असां बि जीत हासिल कयूं। असांजी कामनाउनि ते, असांजे मन ते कंट्रोल योर, कॉन्कर योर माइंड एंड यू हैव कॉन्कर्ड द वर्ल्ड। स्वामी विवेकानंद। कॉन्कर योर माइंड। ॾिसो झूलेलाल घोड़े ते सवार आहे, घोड़ो झूलेलाल ते सवार न आहे। कामनाउनि खे काबूअ में रखियो अथई, कामनाउनि जे हिसाब सां नथो हले। पोइ चाहींदो हीअ कामना मन में, आ ठीकु आहे बाबा अॼु तूं खा पी मज़ो कर, नो प्रॉब्लम, सोचे सम्झी करे, इफ यू टेक दैट डिसीजन, नो प्रॉब्लम, सोचे सम्झी करे। त इहो झंडो असां खणी घुमूं, खाली झंडो न। चेटीचंड जे ॾींहुं उहो हेॾे महाराष्ट्र में गुड़ी लॻाईंदा आहिनि, झंडो लॻाईंदा आहिनि, भई राम अची वियो, राम अची वियो। माना छा थियो? असांजे जीवन में परिवर्तन अची वियो, पाप कर्म असांजा समाप्त थी विया। इहा विजय श्री आहे, इहा असां जीत हासिल कई आहे। ऐं इन जीत जे हासिल करण वास्ते लड़ाई करणी पवंदी आहे। छा सां लड़ाई करणी पवंदी आहे? त पंहिंजे बुराइनि सां लड़ाई करणी पवंदी आहे। कृष्ण भॻवान जे हथ में सुदर्शन हुयो, ऑर्डर ॾींदोसि वञ कटे चेसि, कटे ईंदोसि। छाखे कटी ईंदो हुयो? स्टोरीअ में भई कोई राक्षस आहे, डीमन, उनखे कटे अच। पर ही डीमन आहे केरु? तव्हां चवंदो उन ज़माने में डीमन हुयो, हाणे त डीमन कोई आहे ई कोन। अरे डीमन त वेठा आहिनि अंदरि। असांजूं कामनाऊं, असांजो स्वार्थ, असांजो अज्ञान, इहे सभु डीमन्स आहिनि। जेका शइ असांखे दुख ॾिए थी, उहा असांजी दुश्मन आहे, उनखे कटे छॾियोसि। कीअं कटींदो? त ही स्वॉर्ड उन जे कम में ईंदी आहे, तलवार आहे। दिस इज़ द स्वॉर्ड ऑफ डिटैचमेंट। असंग शस्त्रेन दृढ़ेन छित्वा। ही असंग शस्त्र अथव, स्वॉर्ड ऑफ डिटैचमेंट। हाणे असां अटैच्ड आहियूं, हर ॻाल्हि में मां 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 मां, मूंखे 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 मूंखे, मुंहिंजो मुंहिंजो मुंहिंजो, मुंहिंजा ॿार, मुंहिंजी वाइफ, मुंहिंजो घर, मुंहिंजी कार,
हर टाइम तव्हांखे चवणो पवंदो आहे मुंहिंजो आहे। छो? बिकॉज ऑफ अटैचमेंट। अच्छा, तव्हां न चवंदव ही मुंहिंजी वाइफ आहे, ईअं न चवंदव, पोइ छा थींदो? हली वेंदी उहा। पर आदत पइजी वई आहे मन खे। देयर इज़ फीलिंग ऑफ इनसिक्योरिटी। इन करे घड़ी घड़ी चवणो पवंदो आहे हीअ मुंहिंजी आहे, हीअ मुंहिंजो आहे, हीअ मुंहिंजा ॿार आहिनि, हीअ मुंहिंजो घरु आहे, हीअ मुंहिंजी कार आहे। तुर चमचो हिकिड़ो वठी ईंदो आहे, हीअ मुंहिंजो चमचो आहे। नंढी नंढी ॻाल्हि उनखे असां अटैच था थी वञूं, ऐं इन अटैचमेंट जे करे दुख था थियनि। ॾिसो, संसार में दुख आहिनि किथे? पति चवंदो मां पत्नीअ खां परेशान आहियां, इन करे दुखी आहियां। पत्नी चवंदी मां पतीअ खां परेशान आहियां, इन करे दुखी आहियां। पोइ माउ पीउ मिली वेंदा, ॿारनि खे वठी दुख थींदा अथनि, ऐं ॿारनि खे माउ पीउ सां दुख आहिनि, भॼी था वञनि। अॼुकल्ह जा ॿार घर में टिकनि ई नथा, कंहिं बि बहाने सां घर छॾे हली था वञनि। बहानो कुझु बि हुजे, दे आर ग्रोन अप 20+ गॉन। Why? Because of attachment. तव्हां चओ ई न इहे मुंहिंजा ॿार आहिनि, बसि पलनि था, मुंहिंजी ड्यूटी आहे, मां ड्यूटी कयां थो, ख़तमु ॻाल्हि। Then you see the difference. ही स्वॉर्ड खणी झूलेलाल छो थो वञे? ख़ाली झूलेलाल खे वीपन न ॾिनो अथऊं। तव्हां ॾिसो, प्रभु रामचंद्र के तीर कमान हमेशा तैयार हूंदो अथसि, हिकदमि रेडी। दुश्मन आयो आहे, लॻाएसि तीर। दुश्मन केरु आहे? रावण। रावण केरु आहे? ही रावण असांजे अंदर में अथव। 5 ज्ञानेंद्रियूं, 5 कर्मेंद्रियूं जाम पैदा थींदियूं आहिनि, उहो रजस असांजे अंदर आहे, असांजे मन में आहे। हणेसि तीर। कृष्ण भगवान के सुदर्शन चक्र आहे, शिव भगवान के त्रिशूल आहे, दुर्गा माता के तलवार आहे। पुछंदा आहिनि माण्हू, भई तव्हां वीपन छा लड़ाई करण निकिता आहिनि तव्हांजा देवता? हा, बिल्कुलु। पर लड़ाई कंहिंसां? बुराइनि सां। बुरनि इंसान सां बि न, बुराइनि सां। The evil has to finished from individual, from society. पोइ तव्हांखे माण्हू मारणा पवनि, मारियो। बुराइनि खे पहिरियों ख़तमु करिणो आहे। जॾहिं असां बुराइनि खे ख़तमु कंदासीं, तॾहिं असांखे इहा जीत हासिल थींदी। तॾहिं असांजो मन जॻहि ते ईंदो। जेको असांजो लॉस्ट ट्रेजर आहे, जेका असां विञाए छॾी आहे असांजी संपत्ति, उहा असांखे हासिल थींदी। ऐं हिकु दफ़ो मन काबूअ में अची वियो, पोइ लाइफ ॾाढी सवली अथव। इन करे घोड़े ते सवार आहे झूलेलाल। हाणे हुनजी लाइफ हिकदमि आसान आहे, जाॾे खपेसि ताॾे वञी सघंदो। हू पंहिंजे दिमाग़ सां कमु वठंदो, दिलि सां न। दिलि सां ख़ाली प्यारु कबो आहे, पर जेके डिसीजन्स आहिनि उहे दिमाग़ सां वठिबा आहिनि। तव्हांखे राइट में वञिणो आहे की न लेफ्ट में वञिणो आहे? ही मूंखे लेफ्ट वारो ॾाढो थो वणे, इन करे तव्हां लेफ्ट में न वेंदव। उहो सोची सम्झी, अरे मुंहिंजो डेस्टिनेशन हिन पासे आहे, मां राइट में वेंदुसि। भले रस्तो ख़राबु आहे, भले मूंखे नथो वणे, पर मूंखे वञिणो हेॾे ई आहे। त एपिसोड में छा आहे? अहिरीअ खे ख़बर पइजी वई, भई असां पैदा था थियूं, असां मरूं था, विच में कुझु हासिल ई नथो थिए। असांजो बैलेंस शीट ख़राबु आहे। कोई बि तव्हां कंपनी जो बैलेंस शीट ॾिसंदव न, रेशोस ॾिसंदा आहिनि, रेशोस ॾिसी ॿुधाईंदा आहिनि हीअ कंपनी फ्यूचर ॾाढो सुठो थी। पोइ माण्हू हुनजा शेयर्स महांगा हूंदा आहिनि, पर तॾहिं बि वठंदा आहिनि, छाकाणि हिन जो फ्यूचर सुठो आहे। पोइ कंहिं कंपनीअ जो बैलेंस शीट ख़राबु हूंदो आहे, चवंदा आहिनि हिन में बिल्कुलु इन्वेस्ट न कर, आहिनि उहे बि विकिणी छॾ। तीअं असांजे जीवन जो बैलेंस शीट असां कॾहिं ठाहींदासीं? अहिड़ीअ ठाहियो, ख़बर पियसि डेबिट आहे, सॼो डेबिट आहे, रेशोस मुंहिंजा ख़राबु आहिनि, हाणे मूंखे करेक्शन करणी आहे। कीअं?
कीअं कयईं त घोड़ो, झंडो, तलवार। त हे असांखे पिक्चर में मन में रखिणो आहे। भई ॿार पैदा थियो आहे, ॿुढो, ॿुढो बि कहिड़ो सफ़ेद दाढ़ी अथसि हिकदमि। हिन में ॿ सिंबल, हिकु त माना ही आख़िरी जो टाइम अची वियो अथसि, इहो हिकिड़ो सिंबल आहे। ॿियो सिंबल आहे विज़डम जो। असां सिंधियुनि में चवणी आहे भई जंहिं बि सभा में कोई ॿुढो न हुजे त उहा सभा न कयो। ॿुढो माना सियाणो माण्हू। असां वॾे माण्हूअ खे रिस्पेक्ट ॾींदा आहियूं, आदर ॾींदा आहियूं, उन जे पेरनि ते पंहिंजो मथो रखंदा आहियूं। हिन वटि आज़मूतो आहे, हिन वटि ज्ञान आहे। दी सिंबल ऑफ विज़डम आहे। अॼुकल्ह ॿुढा छा उहे बि टी शर्ट पाए नचनि था पिया, ख़ाली ध्यानु सॼो संसार में अथनि। पोइ उन्हनि खे कीअं रिस्पेक्ट मिलंदो? ॿार उन्हनि जो मथो रखंदा पंहिंजा उन्हनि जे पेरनि ते? कोई आदर्श त हुजे वॾनि में, कुझु त प्रिंसिपल्स हुजनि, कुझु डिसिप्लिन हुजे, पोइ उन्हनि खे पंहिंजो पाण रिस्पेक्ट मिलंदो। त उन ज़माने में वॾनि खे आदर पंहिंजो पाण मिलंदो हुयो, छाकाणि वॾा सोचींदा हुया भई असां अहिड़ो कोई कमु कयूं जंहिंमें असांजे ॿारनि जी उन्नति थिए, उन्हनि खे सिखिया मिले, उन्हनि जो ज्ञान वधे। इन करे उन्हनि खे रिस्पेक्ट ॾींदा हुया। त अछी ॾाढ़ी इन करे ॾेखारी अथऊं एॾी वॾी त भई इज़ अ वाइस पर्सन। ऐं विज़डम, हाउ टू गेन विज़डम, त असांखे तलवार खणी अचणी आहे। बी अलर्ट ऑल द टाइम। ऐं हिन संसार में असांखे फासणो न आहे। जेके बि बंधन आहिनि हिन तलवार सां कटे छॾियो। बंधन कटणा आहिनि, रिश्ता कटणा न आहिनि। हस्बैंड वाइफ गॾु ई रहंदा। केतिरा माण्हू ग़लति फहमीअ में अची वेंदा आहिनि, संसार छॾे वेंदा आहिनि, घर पंहिंजो छॾे वेंदा आहिनि, काॾे हली वेंदा आहिनि ख़बर न आहे, पर वेंदा आहिनि पोइ पछताईंदा आहिनि। पोइ हाणे छा कयूं? हाणे वापसि वेंदासीं, बेइज़ती थींदी, रहो हिते जीअं तीअं पंहिंजी ज़िंदगी काटींदा आहिनि। दैट इज़ नॉट स्पिरिचुअल लाइफ। यू डोंट हैव टू रन अवे फ्रॉम रिस्पॉन्सिबिलिटी। ॿार माउ पीउ खां तंग करे वञी आश्रम में रहंदा आहिनि। दे वॉन्ट टू अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी। पोइ चवंदा आहिनि असां सन्यासी आहियूं। तव्हां सन्यासी कोन आहियो। सन्यासी इंसान अंदर सां थींदो आहे, ॿाहिरि सां न। सन्यासी सोच में हूंदो आहे। ऐं सन्यास कोई करे ई न सघंदो। ही ग़लति फहमी आहे त असां सन्यासी, कोई सन्यास न करे सघंदो आहे। इट इज़ इम्पॉसिबल। पर जॾहिं इंसान बंधन पंहिंजा कटींदो त हू सन्यासी ठही वियो पंहिंजो पाण ऑटोमेटिकली। पर हू रिश्ता कटी छॾींदो त सन्यासी न थींदो। हाणे मां ॿारनि जी ज़िमेदारी मूंखे न आहे ख़बर, वाइफ जी मूंखे न आहे ख़बर, हीउ घर उन्हनि खे मां छॾे ॾिनो आहे, मां वञा थो, हीउ सन्यासी कोन्हे। सन्यासी हिते जो हिते, मां मुंहिंजो ख़तमु थी वियो, उन वात मां हिकु दफ़ो बि मां निकितो न आहे, माना हू सन्यासी आहे। त हीअ तलवार उहा कमु कंदी। इहा तलवार अथव, हिते हू हिकु वीचार अंदर में घुसाए छॾियो आहे। to inject that thought. हू विचार पियो हले, संसार बि पियो हले, both concurrently, simultaneously. Then you are on spiritual path. खाली one, भाई मां खाली किताब वेही पढ़ंदुसि, no. खाली संसार कंदुसि, no. Combine both. Then you are successful. ॿियो ॿिए दफ़े